नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ शेयर कर रहा आहियूं त सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह हारिस रऊफ़ जो जुर्मानो पंहिंजे खीसे मां अदा करण जो ऐलान करे छॾियो आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त हारिस रऊफ़ ऐं साहिबज़ादा फरहान बहादुर इंसान आहिनि। हारिस ते जुर्मानो जेकॾहिं 300 सैकड़ो बि हुजे हा त पूरी क़ौम हुन सां बीठल आहे। उन खां अॻु पीसीबी चेयरमैन मोहसिन नकवी हारिस रऊफ़ ते लॻायल जुर्माने जी रक़म पंहिंजे खीसे मां अदा करण जो ऐलान कयो हो। नाज़रीन असां अव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह हारिस रऊफ़ जो जुर्मानो पंहिंजे खीसे मां अदा करण जो ऐलान करे छॾियो आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त हारिस रऊफ़ ऐं साहिबज़ादा फरहान बहादुर इंसान आहिनि। हारिस ते जुर्मानो जेकॾहिं 300 सैकड़ो बि हुजे हा त पूरी क़ौम हुन सां बीठल आहे। उन खां अॻु पीसीबी चेयरमैन मोहसिन नकवी हारिस रऊफ़ ते लॻायल जुर्माने जी रक़म पंहिंजे खीसे मां अदा करण जो ऐलान कयो हो।